असांजो शौक़ु आहे इहो बचपन खां वठी कबूतर असां नंढड़ा आहियूं जो असां धारींदा आया आहियूं अॼु ॾींहं ताईं असांखे पखी आहिनि असांजो हिन सां इश्क़ बि आहे असांजा साथी बि आहिनि साईं बाबा असांजा साथी बि आहिनि असांजा दोस्त बि आहिनि असां हिन मां गंज खाईंदा बि आहियूं कमाईंदा बि आहियूं हिन मां हर्षे कंदा आहियूं साईं बाबा नसुल आहे त सुबुह जो 6 खां वठी शाम जो 7 बजे ताईं हुनजो नसुल उॾे थो दम खाराईंदा आहियूं उन्हनि खे मखण मालकियूं हर्षे पराठा हर्षे हिननि खे खाराईंदा आहियूं पाण एतिरो न आहियूं खाईंदा हिननि खे खाराईंदा आहियूं छो त हे असांखे इज़त वधाईंदा आहिनि न बाबा शौक़ीन जे हिसाब सां शर्तियूं उड़ाए सघूं था हर शइ रखी सघूं था 1 to 5 गाॾियूं उन्हनि ते असां खटियूं शौक़ जी का बाहि ई न आहे बाबा पखियुनि ऐं इंसाननि जो तालुक़ त तव्हां ॿुधो हूंदो तमामु घणे वक़्त खां आहे ऐं तमामु घणे वक़्त खां छा जॾहिं खां दुनिया थी आहे तॾहिं जो आहे पखियुनि सां प्यार इंसान जी जेका आहे फितरत में शामिल आहे पर उन सां जेको पखी आहे उन्हनि में कबूतरनि जो जेको मिसाल आहे उहो वरी आला आहे कबूतरनि जो मिसाल इन जे करे आला आहे जो कबूतरनि सां प्यार तमामु घणा माण्हू कनि था ऐं उहो जेको कुतनि सां या कुकड़नि सां या ॿिया शौक़ कनि उन्हनि खां हिकिड़ो निरालो आहे अलॻि इन करे बि हीउ शौक़ु आहे जो हिन में कबूतरनि जे विढ़ाइण जी का बि ॻाल्हि कान्हे का रतो छाण वारी का बि ॻाल्हि कान्हे का अमुन जो पखी आहे अमुन जो पखी पालण जो शौक़ु अमुन जो पखी पालण जो रुझान असांजी सिंध में तमामु घणो आहे अॼोके प्रोग्राम में असां उन्हनि शौक़ीननि सां ॻाल्हाईंदासीं जेके पंहिंजे हड़ा वड़ा ख़र्च करे इहो कबूतर पखी उन सां इश्क कनि था उन सां शौक़ु कनि था ऐं उन सां उनजी मोहबत में हू उन्हनि जा घर बि ठाहिनि था आखिरा बि ठाहिनि था ऐं उन्हनि जे लाइ दाणे पाणीअ जो इंतज़ाम कनि था सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजे दिली सुकून ख़ातिर त हुननि खे कबूतर जे शौक़ मां दिली सुकून मिले अॼु उन्हनि शौक़ीननि सां ॻाल्हाईंदासीं अचो त कुझु कबूतर जा जेके शौक़ीन आहिनि उन्हनि खां पुछूं त कबूतरनि जा कहिड़ा नसल थियनि था उहे उन्हनि सां कीअं पालीनि था ऐं केतिरो वक़्तु उन्हनि सां हू कबूतर वफ़ादारी कनि था कबूतरनि जे शौक़ जी जेकॾहिं ॻाल्हि करियूं त पखियुनि जा शौक़ जेके मुख़्तलिफ़ तोता ऐं ॿिया पखी बि आहिनि पर कबूतरनि ऐं तोतनि जो शौक़ु कंदड़ असांजो हिकिड़ो दोस्त आहे मुमताज़ अली साहिब खां पुछूं था त हीउ शौक़ु बाबा तव्हांखे कीअं थियो बाबा साईं असां नंढड़ा आहियूं असांजो शौक़ु आहे इहो बचपन खां वठी कबूतर असां नंढड़ा आहियूं जो असां धारींदा आया आहियूं अॼु ॾींहं ताईं असांखे पखी आहिनि असांजो हिन सां इश्क़ बि आहे असांजा साथी बि आहिनि अवेल सवेल असांखे पैसा न हूंदा आहिनि असां कॾहिं बि खपाईंदा आहियूं असांखे अलाह सां हिननि में गंज ॾेई छॾींदो आहे हा हिकिड़ा माण्हू चवंदा त इहो फज़ूल आहे शौक़ु इन एॾी महिनत करणी थी पए पालणा था पवनि इन्हनि मां मिले त कुझु कोन साईं बाबा असांजा साथी बि आहिनि असांजा दोस्त बि आहिनि असां हिन मां गंज खाईंदा बि आहियूं कमाईंदा बि आहियूं हिन मां हर्षे कंदा आहियूं हा हिननि जे दाणे पाणीअ जो कीअं ख़्यालु रखियो सुबुह खां सवेल अची हिननि जो ख़्यालु रखंदा आहियो या शाम जो ॾींदा आहियो साईं बाबा हिन 2 टाइम अन्न हूंदो आहे हिकिड़ो सुबुह जो हूंदो आहे ॿियो शाम जो 4 बजे हूंदो अथनि हा उनखे साईं हर अन्न हूंदो आहे बाबा साईं सुबुह जे टाइम में हिनखे मानीअ जा भोरा खाराईंदा आहियूं पोइ शाम जे टाइम में हिनखे बाजरी ॾींदा आहियूं ॿियो कुझु अन्न जेको बि हूंदो आहे ताक़त वारियूं शयूं ॾींदा आहियूं हेॾे तव्हां नंढपण खां शौक़ु कयो था कहिड़ा कबूतर जेके आहिनि उहे सुठे नसल जा आहिनि जेके वधीक उॾामंदा आहिनि साईं बाबा हे समुंड आहे हिन जो किनारे जी ख़बर का बि न आहे कंहिंखे बि असां सॼी ज़िंदगी शौक़ु कयो आहे असांखे ख़बर न आहे बाक़ी भले पखी जो तव्हां असांखे पर बि ॾेखारींदा न पर बि असां सुञाणींदासीं त भले पखी जो पर आहे उहो सुञाणे वेंदासीं त भले पखी जो पर आहे साईं हिन जा 72 नसुलनि जा घणा माना हिन जी का ख़बर न आहे समुंड आहे हिन जो किनारे जी ख़बर कंहिंखे बि न आहे त हिन जो किनारो किथे आहे बाबा हा भला हिननि में माण्हू जेके आहिनि शर्त बि रखंदा आहिनि त जेको मथे वञे जीअं ॾांदनि जी गोए थींदी आहे त ईअं हिते थियनि थियूं शर्तूं साईं बाबा हिते शौक़ु शर्तूं कनि था जेके शौक़ीन आहिनि उहे 50-50 हज़ार ते 70-70 हज़ार ते जोड़ा बि भला भला वठी हुन मां बचा वठी उहो शौक़ु पंहिंजो कनि था पोइ शर्त पाण में कप रखंदा आहियूं को मोटर साइकिल आहे इनाम उन में के वॾा कप आहिनि के इनाम मिलनि था हा उहो जेको कप वारो या इनाम वारो आहे कॾहिं कॾहिं मौक़ो रखंदा आहियो साईं बाबा इहो 6 महीने 3 महीने 2 महीने इहो शौक़ीन पाण में साईं जातां काथों जा चइनी कुंडनि जा शौक़ीन जॻते बि आहिनि मौजूदु थींदा आहिनि पाण में हा पोइ वधि में वधि घणा कलाक उॾामे साईं बाबा नसुल आहे त सुबुह जो 6 खां वठी शाम जो 7 बजे ताईं हुनजो नसुल उॾे थो न ईअं न करियो कुझु चवंदा आहिनि जेको 8 कलाक 6 कलाक हीअ त तव्हां सुबुह खां 6 ताईं 12 कलाक थी साईं जेके नसुल वारा आहिनि न बिल्कुलु उॾाया आहिनि इहे ई
हाँ ईअं ई उॾाया आहिनि, असां उॾाईंदा बि ईअं ई, असां वटि शौंक़ी ईअं आहे सॼो। हा बिल्कुलु ईअं ई असां वटि शौंक़ी आहे। ये माण्हू जो चवनि था त बाबा हे मथे वञे थो वरी पोइ लही वेंदो पंहिंजी खुॾ ते, बसि एतिरो कलाक ॾेढ में। उहो असां तव्हांखे ॿुधाए हिन किनारो ई न आहे हिन पखीअ जो, को बि न आहे हिन में क़िस्म आहिनि, हज़ारे क़िस्म आहिनि, को कीअं पोइ अहिड़े हिसाब सां ई आहे। क़िस्म हज़ार हिन में, किनारो ई न आहे न, पोइ कंहिंजो कीअं क़िस्म कंहिंजो कीअं, असां त ईअं उॾाईंदा आहियूं, सुबुह सां उॾाईंदा शाम जो ईंदा आहिनि असांजा। हा शाम जो मोटी बि साॻे ई खुॾ ते अचनि, साॻे ई खुॾ ते ईंदा आहिनि साईं। हा बांस रुगो झपे न वञनि, बाक़ी साॻे खुॾ ते मोटींदा आहिनि। हा हा हे जो माण्हू चवंदा त हे न खाइण जा आहिनि न कंहिंजा आहिनि, माण्हू ईअं चवंदा आहिनि त हिननि खे कोई त नथो खाई सघे। न साईं बिल्कुलु हिननि खे असां खां वधीक हिननि खे साहु आहे। हा असां खां बहितर वधीक इहे आहिनि, भला प्यारा आहिनि वधीक असांखे। हा इत्तेफ़ाक़ आहे कॾहिं को ॿिली खाई वञे या अहिड़ो वाक़ियो थींदो आहे न, पोइ ॾुख थींदो आहे हिन ॻाल्हि जो, उहो ॾींहुं अलाए कीअं गुज़रंदो आहे पोइ। हा ॾुख थींदो, उहो ॾींहुं अलाए कीअं गुज़रंदा साईं असांजो। पर कोशिशि त कंदा हूंदव न त ॿिली वग़ैरह हिनखे नुक़सानु। बिल्कुलु साईं, पिंजरा ठाहिया आहिनि, हिन जे करे ठाहिया आहिनि, 3 पिंजरा 4 इन करे ठाहींदा आहियूं त जीअं हिननि खे महफ़ूज़ रहनि, 2 रहनि, 3 रहनि, 4 रहनि। हिन में गर्मियुनि खां हिननि खे कीअं बचायो, सर्दियुनि मां कीअं बचायो? साईं हीअ गर्मी मां कोन बचंदो आहे, हीअ गर्मी में भले तव्हां उस ते हिनखे विहारियो थो, मसइलो न आहे हिन जे लाइ, तो न लॻंदसि हिनखे, तोतो न आहे त गर्मी लॻंदी हिनखे, हिन पखी खे न लॻंदी आहे, सर्दी बि न लॻंदी आहे हिनखे एॾी, न न बिल्कुलु न लॻंदी। ही कहिड़ा आहिनि साईं हिननि जो साईं बाबा? पर ॾिसी, हा तव्हां जीअं चयो न त पर ॾिसी ॿुधाए सघां थो, पर ॾिसी साईं बाबा हे असांजे इश्क जो कबूतर आहे, दुबाज़ हिन जो नस्ल आहे, ज़ाख दुबाज़ आहे हिन जो, सम्झे बाबा? हे ज़ाख दुबाज़ आहे हिन जो नस्ल, ही आहे ज़ाख दुबाग, ही ज़ाख दुबाज़। उहो पर मो तव्हां सुञाणींदव त सॼो कारो आहे, हिन जा 12 अछा पर आहिनि, दुबाज़ जी निशानी आहे। अच्छा हा बाबा, ज़ाख ऐं दुबाज़ ही आहे ॾाढो ख़ूबसूरत। हा बाबा, हर कंहिंजो नस्ल आहे न बाबा पंहिंजो। हाणे इहे जेके मिलनि था तव्हां वठो पाण पैसनि ते 6-6 महीने या लाॻीता पालींदा ईंदा आहियो? साईं बाबा असांजो अलाह जो हिननि खे एॾी बरकत थियल आहे, दुआ थियल आहे, हिन में कणे मो केच थी वेंदा आहिनि, हिकिड़ी जोड़ी हूंदी आहे न, 6-12 महीननि में असांजा 12-14-16 दाणा थी वेंदा आहिनि। जी साईं। पर तव्हांजो जेको कबूतरनि जो आखेरो आहे उहो आबाद हूंदो आहे इंशाअल्लाह, हे अलाह जी दुआ थियल आहे, मौला अली जी दुआ थियल आहे। असां कॾहिं बि वांदा हूंदा आहियूं, बोर थींदा आहियूं, असां पंहिंजे इश्क में ईंदा आहियूं, असांजो दिलि बीतरा थी वेंदी आहे, असांजी दिलि ख़ुशि थी वेंदी आहे। केतिरो टाइम ॾींदा आहियो पखियुनि खे रोज़? साईं बाबा कलाक ॾेढ ॾींदा आहियूं, असां पंहिंजे रोज़ी वारा माण्हू आहियूं, सुबुह जो कमुकार रोज़गार ते वेंदा आहियूं, बाक़ी शाम जो अचे कलाक खनि हिननि जे सासियुनि खे। हा बाक़ी अमड़ बमड़ असांजी हिननि जी देखभाल हर शइ कंदी आहे। हा अमड़ इन मूं बेज़ार न आहे न बा, असांजे अमड़ जो बि इश्क़ आहे, असांजे दिली शौक़ु आहे, तव्हां काॾे बि न वञो, पंहिंजो इश्क़ करे घर में वेठा हुजो। हा हिननि कबूतरनि जी उमिरि केतिरी थिए थी? साईं हिन जी उमिरि तक़रीबन सुठी उमिरि आहे, असांखे 25 सालनि जा बि कबूतर आहिनि। 25 साल? हा बाबा 25 साल त माना इंसान जी उमिरि थी। साईं बाबा हिन जी पखीअ जी वॾी ज़िंदगी आहे, जेको देखभाल सही हूंदो न, टाइम टेबल ते खाईंदो पीअंदो, जे ॿिले खां कंहिंखां बि जानवर खां बची वियो त हिन जी माण्हूअ जहिड़ी ज़िंदगी आहे बाबा। ॿिली वग़ैरह खां बचाइण लाइ तव्हां कुझु हिननि जो कंदा आहियो? साईं बाबा हिन जो बाक़ाइदे देखभाल हूंदो आहे, साह में सांडींदा आहियूं, बचनि वांगुरु प्यारा हूंदा आहिनि, जे बच्चा प्यारा हूंदा आहिनि, पखी बि असांखे ईअं प्यारा हूंदा आहिनि। असां हिनखे देखभाल करे टाइम टेबल ते खाराईंदा आहियूं, जे उञ ते हूंदा आहिनि त बि असांखे ॿुधाईंदा आहिनि त असां उञ ते आहियूं, पोइ हिनजो हर शइ असांजो थी वेंदो आहे। उहो कीअं ॿुधाइनि उञ ते? हे उञ ते हूंदा आहिनि, भली 1000-100 पखी वेठा हुजनि, पर उहो पंहिंजा पर छॾे ॾींदा, हीअं हे पर छॾे ॾींदा त पोइ माना असांखे ख़बर पवंदी त हिन जे सीने मां पाणीअ जी ताक़त निकिरी वई आहे, हिन जा पर छॾियल आहिनि। हा असांखे ऑटोमेटिक भली 100 पखी 1000 पखी हुजनि, उञ ते असांखे पखी उञ वारो पाण ॿुधाईंदो त मूंखे उञ लॻल आहे। बुख वारो बि पाण ॿुधाईंदो, हुनजो सीनो निकिरी ईंदो, पर छॾे ॾींदो, उहो ॿुधाईंदो त मां यार बुख ते लड़की पियो आहियां, मुंहिंजी मालिकी कयो। वाह जी, तव्हांजी हुननि सां आहे वाक़फ़ियत। भला इहो ॿुधायो त हिननि पखियुनि खे का बीमारी लॻे थी त उहो हुन लाइ इलाज कराईंदा आहियो? जी साईं बाबा, हिननि जी साईं बाबा 12 महीने अहिड़ी बीमारी ईंदी आहे जेका माना हिननि जे अखियुनि जी बि ख़राबी थींदी आहे, नक वात ख़राबु थी वेंदो आहे, पोइ हिन जा कैप्सूल आहिनि, पोइ असां हिननि खे बाक़ाइदे कोर्स कंदा आहियूं, राति जो शाम जो नक वात साफ़ु करे, अखियूं बखियूं हुनजो गंदु बंदि साफ़ु करे, पोइ कैप्सूल आहिनि, इवियान कैप्सूल आहिनि, 2-3 ॿिया कैप्सूल आहिनि, उन्हनि खे पाणीअ में बि पीआरींदा आहियूं, खाराईंदा बि आहियूं। साईं बाबा जे अलाह जे पासे हुनजी हयाती हूंदी आहे त हुनखे कुझु बि न थींदो, बाक़ाइदे ख़ुशि थी वेंदो। कहिड़े महीने में बीमारी थिए? साईं बाबा अक्सर इहा हिनखे गर्मीअ जे महीने में बीमारी घणी थींदी आहे, गर्मी हूंदी आहे न त हिन जूं अखियूं ख़राबु थी वेंदियूं आहिनि, पंहिंजे लॻे सुकीअ जी बीमारी अची वेंदी आहे अहिड़े हिसाब सां।
हाँ ही भला शौक़ु तव्हां छा था सम्झो त अमीरनि जो शौक़ु आहे या ग़रीबनि जो? साईं बाबा हे शौक़ु हिकिड़ो त बादशाह करे, ॿियो सफ़ा जेको ग़रीब हुजे फ़क़ीर उहो करे, ॿिए जी भेणी न आहे। ॿिए जी भेणी न आहे। छाजे करे अन्न महांगो थी वियो आहे, हर शइ महांगी आहे, पखी महांगा आहिनि, टेम ॾियणो थो पए। बाक़ी अमीर हूंदो त उहो पंहिंजी दिलि ख़ुशि करण लाइ हर शइ करे सघे थो, उन लाइ सॼी ज़िंदगी आहे। अमीर खे माना दिलि ख़ुशि कंदो न, माना पखी ॾिसी हुनखे बीमारी कॾहिं बि न लॻंदी बाबा जी। हिननि जी कहिड़ी ख़ुशूसियत आहे जेका तव्हांखे वणंदी आहे? माना पंहिंजे हूअं त ज़ाहिर आहे तव्हां शौक़ु एॾो कयो था, हर शइ वणंदी हूंदी, पर कहिड़ी ख़ुशूसियत? साईं बाबा हे असांजा प्यारा पखी आहिनि, असांजी दिलि वारा आहिनि। जंहिं महिल पंहिंजे उॾी टेम करे पंहिंजे घर में मोटींदा आहिनि न, पोइ असांजी दिलि ख़ुशि थी वेंदी आहे। वञ ॿिया टेम करे पंहिंजे घर में लथो, असांजी दिलि ख़ुशि थी वई। पखी प्यारो आहे, नसुल वारो आहे, हिन पंहिंजो नसुल ॾेखारियो, पंहिंजो सुञा ताईं। बाज़ चीरींदा अथनि, भला चीर जी फाड़जी ईंदा आहिनि, पोइ बि माना पंहिंजे घर लहंदा आहिनि, अचे नसुल वारा आहिनि बिल्कुलु। बाहि काए ते बाज़ हिनखे चीरींदा आहिनि, भॼंदा आहिनि हर शइ। जेको बचनि वारो कबूतर हूंदो आहे, बाज़ हुनखे मिंट हावी थी पकिड़े वेंदो आहे, छाजे करे हुनजो जिस्म में ताक़त घटि हूंदी आहे, उनखे बाज़ मिंट में पकिड़ींदो। बाक़ी जंहिं कबूतर खे ताक़त हूंदी आहे परनि में, पोइ बाज़ खे चवंदो आहे तूं बि बाज़ आहे, त असांखे बि कबूतरनि खे परवाज़ आहे। हा उहो छॾाईंदा आहिनि पाण। हा साईं, साईं पर असां साईं कबूतर छॾियोसीं, माना मोटर साइकिल जी स्पीड, माना कबूतर जी स्पीड, पर कबूतर असांखो घणो पियो माना स्पीड में निकितो वञे मोटर साइकिल ते, एतिरी स्पीड अथसि। हिननि खे रोज़ानो तव्हां उॾाईंदा आहियो या हफ़्तेवार या कॾहिं कॾहिं कीअं? साईं बाबा असां हिकु न ॿिए ॾींहुं हिननि जो रूट हूंदो आहे। हा हाणे हिननि जे झाड़ जी मौसम हाणे नथा उॾायूं, बाक़ी पर झाड़े बाड़े करे साफ़ु ईंदा आहिनि, पोइ पाण ई चवंदा आहिनि असां हथु कड़ त असां निकिरूं। जी बाबा। पर जे वापसि में वापसीअ में उहो पंहिंजो घर सुञाणे उते ई लहंदा, ॿिए हंधि न लहंदा? बाबा नसुल आहिनि, जंहिं माना सिर तो उॾंदा आहिनि उन ई सिर ते अची लहंदा आहिनि। जी बाबा। हिननि जा तव्हांखे कॾहिं शर्त थिए थी या कॾहिं विकिरो कयो था? फ़र्ज़ु करियो हाणे अॼुकल्ह मार्केट में हिननि जी जोड़ी घणे आहे? साईं बाबा असां खपाईंदा आहियूं त केॾो बि भलो हूंदो आहे, उहो 200 खपंदो आहे। बाक़ी असां वटि हिते जेके खपण लाइ माण्हू वठणु ईंदा आहिनि, पोइ उहो 200 वारो असांजो 2000 बि कंदो आहे हिते। जी साईं। ऐं हिन में ओड़े पाड़े खे या कंहिं ॿियनि माण्हुनि खे का तकलीफ़ न हूंदी आहे त बाबा इहे तव्हां पाले रखिया आहिनि घर में पखी, हिननि सां को गंदगी थी थिए? साईं बाबा जो मेन मसइलो इहो आहे, घर जो पखी आहे, माना घर जी सूंह आहे, जेतिरो हिन सां माण्हू मालिकी कंदो न, पाड़े वारो त हिन सां का बि खेसि न आहिनि। असां न हुन ॾे भितर उछलियूं न हुन सां खेसि सघूं, पाड़े वारो त का शइ बि न चई सघंदो न बाबा। असांजो न हे पंहिंजे घर जो आहे, लहंदा बि पंहिंजे घर, भली बुख ते हूंदा, उञ ते हूंदा, पंहिंजे घरों काॾे बि न वेंदा। जी साईं। कबूतरनि जा शौक़ीन हिते त आहिनि ई आहिनि, कराचीअ में बि आहिनि, ॿियनि शहरनि में बि आहिनि, पोइ ॿियनि शहरनि में उॾाइण वेंदा आहियो? साईं बाबा हर शहर में, हर ॻोठ में हिन जो इश्क़ थींदो आहे। हाणे त असांजे शहर खां वधीक ॿाराड़नि में हिन जा इश्क़ आहिनि, ॿनियुनि में कबूतर लहंदा आहिनि, ॿनियुनि में उते ई लाहींदा आहिनि, निशान आहिनि, बाइका ते साईं। हर जाइ ते हिन जो इश्क़ आहे साईं बाबा। असां वटि माना घटि ॿार मायूं बि हिन जो शौक़ु कंदियूं आहिनि बाइका ते। जी साईं। माना हिते पाकिस्तान में या ॿियनि मुल्कनि? साईं जाते का त हिते बि असांजे मायूं को रते देरे में आहिनि, ॿिए हंधि ओस पास में शिकारपुर में जक्कमबाद में हर कंहिं जा इश्क़ आहिनि। पोइ हिकिड़ा मायूं ज़ाहिरी इश्क़ कंदियूं आहिनि, हिकिड़ियूं चवंदियूं आहिनि असांखे कंहिं ख़बर ई न पए, पंहिंजे घर जो शौक़ु आहे, घर में कयूं था, बाइक आहे हिते शौक़ु कंदा आहिनि, हुनखे पकड़ींदा आहिनि, हुनखे सॼी ख़बर आहे त कीअं फंदो हणिबो आहे, कीअं अनंड ते लहंदो, कीअं पाणी ॼऊं लही ईंदो। जी साईं। इहा तव्हां नई ॻाल्हि ॿुधाई त औरतूं बि कनि थियूं हिननि सां? साईं घणे में घणो इश्क़ त असांजे माना हिन जो औरतुनि जो आहे न, घर जो शौक़ु आहे न साईं बाबा। हा असां न हूंदा आहियूं, असांजी अमड़ियूं हुनजो शौक़ु कंदियूं आहिनि, नंढो पाणी देखभाल हर शइ उहे कंदियूं आहिनि। साईं बाबा हे प्यारो पखी आहे, न किन खाईंदो आहे, न फिथ खाईंदो आहे। हे साइण सुगरा जो कासिद पखी आहे, हे जातां उॾंदो आहे, हे उते लहंदो आहे, हे हर शइ सम्झंदो आहे, हर शइ कंदो आहे। हे माना पंहिंजो बुलंदीअ में हूंदो आहे त बि पंहिंजे घर जे मथां ईंदो आहे त ख़ुशी कंदो आहे, ऐं शौक़ीन चवंदा त पंहिंजे घर जे मथां ईंदो आहे त घर जे कणिक जो दाणो बि ॾिसंदो आहे, पंहिंजे शौक़ जो जेको खाईंदो आहे हुनखे ख़बर पवंदी आहे त मुंहिंजे घर जो कणिक जो दाणो पियो आहे, मां लहंदुमि खाईंदुमि, पोइ घर जे अॻियां अची मस्ती कंदो आहे, ख़ुशी कंदो आहे। हिन जो जेको आवाज़ आहे इहो तव्हांखे ॾींदो आहे फ़र्क़ु? साईं बाबा हिन जो आवाज़ में क़िस्म क़िस्म आहिनि, को हू कंदो आहे, को अलाहू कंदो आहे, को हुसैन हुसैन कंदो आहे, हर शइ में पंहिंजा रंग रखियल आहिनि बाबा साईं। हे पखी आहिनि, हे रोज़ो बि रखंदा आहिनि बाबा। हा बाक़ाइदे जेको हुनजी देखभाल कंदो न सही माना में, पोइ हुनखे सॼी ख़बर पवंदी। असां वटि हिकिड़ी बचन वारी कबूतरी हुई, सॼो ॾींहुं रमज़ान जो महीनो साईं न पई खाए, असां चयो अलाए छा थियो आहे हिनखे, चुप करे वेही रही, माना तंदे ते, असां ॿाहिरि कढूं त तंदे ते वेही रहे।
पोइ सिजल थियो टाइम आज़ान पूरा थिया पोइ उहा चए पई कढो मूंखे ॿाहिरि पोइ जल्दीअ में ॾियारीअ में चिंबड़े पई पोइ असां कढियोसीं ॿाहिरि अन्न पाणी खाई पोइ पंहिंजे बचनि खे चोगो ॾेई वरी ॿाहिरां खाई वरी चोगो ॾेई वरी पोइ बचनि जे मथां वेही रही पोइ असांजी दिलि इहो महसूसु कयो त हिन कबूतरीअ खे रोज़ो हुयो सॼो ॾींहुं न खाधई न पीतई शाम जे टाइम में निकिरी ॿाहिरि माना चुगी पंहिंजे बचनि जे मथां खाई पी पोइ वेही रही हूअं साईं पंहिंजे बचनि खां बि परते वेठी हुई हे साईं बाबा पखी आहिनि हर शइ सम्झंदा आहिनि हर शइ कंदा आहिनि सखर मां रते देरे मां कंबर मां बि मोटी अचनि था साईं बाबा जेके नस्ल वारा आहिनि हा बाबा एतिरो परे बि मोटी था अचनि ऐं ओतिरे माना नस्ल वारा हूंदा त उनजे घर में भली 4 ॾींहं 5 ॾींहं 8 ॾींहं पिया हूंदा अन्न बि न खाईंदा उते हा पराए घर में न खाईंदा चवंदा बसि उहा यादि पवंदा घड़ी त माना हथु कर त मां माल कढे पहुचां हिननि जी चोरी बि थींदी आहे चोर ताड़ींदा आहिनि त हिनखे कहिड़े कोठे तां खणी अचूं कीअं खणूं कीअं कयूं छो जो भली शइ चोर खे बि वणे भागे खे बि वणे भागे खे बि उहा शइ दिलि सां वणंदी चोर बि उहा शइ ताड़ींदसि पोइ इन जे करे असां पंहिंजे हिफ़ाज़त को चौधारीअ ॾियारियूं ॿियारियूं हणी कुतनि ॿिलनि खां ॾाढो सुख करे छॾींदा आहियूं जो ॿिलो बि न अची सघे का शइ हावी न करे सघे छो जो असांजो पंहिंजो दिली इश्क़ु आहे पर चोरी कॾहिं ॿुधी आहे त थी आहे ऐं चोरी इलाहिनि जी थींदी आहे दुनिया आहे साईं बाबा हा बाबा शौक़ु आहे दुनिया में अलाए केतिरनि जो चोरी थींदी आहे खुॾ जो खुॾ माण्हुनि जा खणी वेंदा आहिनि मेड़े वेंदा आहिनि आननि बचनि तो सासी खणी वेंदा आहिनि के ज़ालिमनि जेके पराओ शौक़ु ठाहींदा आहिनि पर असां चवनि उहे बि ख़फ़्त में ई चोरी कंदा हूंदा न उन्हनि खे पैसा त न मिलंदा हूंदा उहे चवंदा हूंदा त हिननि जा कबूतर सुठा आहिनि इहे चोरी कयूं साईं बाबा उहो बेमान त माण्हू आहे न साईं उहो पोइ हुनजो इश्क़ु ॾिसी पराए जो माना बेमानीअ में काहे थो पए त भेण हिन जो शौक़ु आहे इहो हासिलु असां कयूं छो ईअं थो करे इन जे करे बेमान माण्हू जेको पराओ शौक़ु भञंदो आहे न उहो बेमान हूंदो आहे ॿिलो हूंदो आहे उहो पाण ज़िंदगीअ में कामयाबु न थींदो आहे केर बि जेको पराओ शौक़ु भञंदो असां साईं ज़िंदगीअ में कंहिंखे बि शइ वणंदो आहे न कहिड़े बि दोस्त खे वणंदी आहे चवंदा आहियूं त भाउ तुंहिंजी आहे हा प्यारा दोस्त ईंदा आहिनि उनखे ॾींदा आहियूं बाक़ी असांजो दिली शौक़ु आहे कंहिंखे ईअं खंभ बि न ॾींदा आहियूं बाक़ी जंहिंसां सिसीअ सौदो आहे प्यारे दोस्तनि सां उनजे मथां बचा बि क़ुर्बान हे त कबूतर आहिनि टिनि सालनि खां वठी मुंहिंजो शौक़ु आहे कबूतरनि जो 3 सालनि खां वठी शौक़ु आहे हे धारींदो वेंदो आहियां मां ऐं शर्तियूं उॾायूं बाइका ते मां 4-5 शर्तियूं उॾायूं खटियूं हारायूं ॿुधो भाऊ मां शुरूआति में मुंहिंजो शौक़ु थियो पालीअरनि जा बच्चा मां पालिया हुयमि सुई सां वरी उहे वॾा थिया वरी पोइ मां हे रखियमि वरी मां हेरायमि कबूतर हिननि जो शौक़ु कयुमि एतिरा प्यारा आहिनि कबूतर जो असां छा बि करे सघूं था हिननि जे लाइ शर्तियूं उॾाए सघूं था हर शइ रखी सघूं था 1 to 5 गाॾियूं हिननि ते असां खटियूं अलाए केतिरा असां शौक़ में असां प्यारा कबूतर आहिनि असांखे हे कबूतर आहे मको कबूतर आहे मोसपर कबूतर आहे हे असांजा शाम जो लहंदा आहिनि कबूतर भाऊ रातियूं बि रहिजी वेंदा आहिनि असांजा कबूतर बादामियूं खाईंदा आहिनि रुॻो असांजा माना पापा ॾेढ पा बादामियूं खाईंदा आहिनि हफ़्ते में हा बादामियूं खाराईंदा आहियूं हिननि खे मखण मालकियूं हर शइ पराठा हर शइ हिननि खे खाराईंदा आहियूं पाण एतिरो न खाईंदा हिननि खे खाराईंदा आहियूं छो त हे असांखे इज़त वधाईंदा आहिनि न बाबा शौक़ीन जे हिसाब सां शौक़ जी का बा ई न आहे बाबा कबूतर यादि पवंदो आहे मानी काॾों पवंदी हाली फ़िलहाल हुकूमत चवंदा हुआ बाबा भली शर्तियूं कराइनि शौक़ु कराइनि ख़बर पवंदी शौक़ीननि जी कहिड़ा चङा आहिनि कहिड़ा कीअं आहिनि लाड़काणे में अहिड़ो शौक़ु आहे जो चङा भला माना शेर जे मथां सवा शेर आहे लाड़काणे में रक़म भाऊ इश्क ई का बा ई न आहे 10,000 20,000 लख बि आहे 50,000 बि आहे इन ई का बा ई न आहे माना शौक़ जे हिसाब सां माना भाऊ हे कबूतरनि असांजा तमामु घणो असांखे शौक़ु पंहिंजो प्यारो आहे कबूतरनि जे करे मां पंहिंजी फैमिली हेठि लाहे छॾियमि त तव्हां हेठि रहो मां पंहिंजो शौक़ु मथे रहाईंदुमि बाक़ाइदे असांजी इज़त कराईंदो आहे शौक़ु असां हिते शर्तां खटी ईंदा आहियूं पंहिंजो कमिरो मां हवाले करे छॾियो आहे ऐं मालिकनि खे चयो आहे शादी बि न कराए मूंखे कबूतर एतिरा प्यारा आहिनि छो त इहे असांजी इज़त कंदा आहिनि कबूतर जातों काथों कप खटाए ॾींदा आहिनि 1 to 5 जा माना तमामु घणा प्यारा आहिनि असांखे पाण बि घटि खाईंदा आहियूं जेतिरो असां कबूतरनि खे खाराईंदा आहियूं बाजरी बादाम हे हो दावा सां असां शर्त बि रखंदा आहियूं ऐं हुकूमत खे अपील कयूं था जेको शर्त लाइ आहे हुकुम आहे हुननि जो असां हुननि सां शर्त बि उॾाए सघूं था छो त असांखे पंहिंजे शौक़ ते नाज़ आहे घणो
भाऊ असां नंढे लाइ खां शौक़ु कंदा आहियूं कबूतरनि जो। हे बाक़ाइदे शर्तूं बि उॾाईंदा आहियूं। हे कबूतर मको आहे, मोसबर सॾींदा आहियूं हिनखे, शाम जो हलंदो आहे। हिन में माना असां शर्तूं ईअं रखंदा आहियूं जीअं 1 to 5 गाॾी थी, या के ईअं मिठाई थी, या कढ़ाई थी, ईअं ई कप रखंदा आहियूं, ईअं ई शौक़ु करे उॾाईंदा आहियूं। जी भाऊ शर्त रखंदा आहियूं, कंहिं महिल 20,000, कंहिं महिल 50,000, कंहिं महिल गाॾी बि हूंदी आहे, खटींदा बि आहियूं। बिल्कुलु असांजी तसली वारा कबूतर आहिनि, बचपन जा। हिते ई लाड़काणे शहर में रखंदा आहियूं असां। असांजो अबे ॾाढो शौक़ु आहे, नंढे खां वठी कबूतर असांखे आहिनि घरनि में। असांखे एतिरा प्यारा आहिनि, पाण खां वधीक हाली त। हे कबूतर असांजो मको आहे, हिनखे मको छॾींदा आहियूं, पर हे कबूतर सफ़ा भलो आहे। राति जो हे रहिजी ईंदो आहे। हा साईं, बिल्कुलु मोटंदा आहिनि। सुबुह सां छॾींदा आहिनि, शाम जो मोटींदा आहिनि। हा, महीननि खां पोइ साल बि गुज़री वेंदो आहे न, हे कबूतर मुंहिंजो रहिजी मोटींदो आहे। लाड़काने में यूनियनियूं आहिनि, 4-5 यूनियनियूं आहिनि। जावेद वाण उन जी यूनियन आहे, छिरा जतोई, अयाज़ भुट्टो यूनियन कबूतरनि जी। हा, यूनियन उन सां सखर बि असां सां शामिल आहे, कराची आहे, पंजाब, सिंध। यूनियन जो मसइलो माना गॾु सभु गॾु थी माना उॾाईंदा। हा साईं, साईं कबूतरनि जो असां तक़रीबन शौक़ु ॾिसूं था। रांदियूं जेके बि रांदियूं आहिनि न, उहे हली वियूं आहिनि। नंढा वॾा तव्हां जेॾी महिल बि अचो त घेटियूं भरियल आहिनि। कराची वञो, सखर वञो, लाहौर वञो त कबूतरनि जो शौक़ु वधी वियो आहे तमामु। ॿियो शौक़ु घटि थी वियो आहे, कबूतरनि जो वधी। बस साईं, को पंहिंजो शौक़ु आहे, को पटिया वारो, को सीलो आहे, पंहिंजे हिसाब सां शौक़ु हूंदो आहे। दिल्ली शौक़ु आहे, को कुकर थो धारे, को कबूतर धारे, को तितर थो धारे, को हर शइ धारे, पंहिंजे तोता धारे, पंहिंजे हिसाब सां शौक़ु इहो ई आहे असांजो। ॿियो हिकिड़ो शौक़ु असां कंदासीं साईं। शर्त उहो कप कंदा आहिनि साईं, कप थींदा आहिनि कप। शौक़ु हिते घणो आहे, वॾा वॾा माण्हू बि कनि था, ग़रीब बि कनि था, अमीर बि कनि था। सेल हर दुकान जी पंहिंजी आहे। कबूतर आहिनि, को 200 जोड़ी आहे, 400 जोड़ी आहे, 500 जोड़ी आहे, 1000 रुपए जोड़ी आहे, अञा मथे बि आहिनि। हर कंहिंजो पंहिंजो रेट आहे। शौक़ु घणो आहे हिते, हद खां वधीक आहे, पर सेल हर कंहिं दुकान जी घणी आहे। हिन महिल मोड़ी लॻियूं पयूं आहिनि, सेलियूं न आहिनि। पोइ 5000 बि आहे, 10,000 बि आहे, घटि वधि बि आहे। सेल जो त हाणे हिकिड़ो हिसाब ई न आहे। बाक़ी शौक़ु कबूतरनि में नसुल आहिनि घणा, हर नसुल जो पंहिंजो रेट आहे। नसुल हलदार आहिनि, फीका आहिनि, चीना आहिनि, पटियारा आहिनि, लका आहिनि, खोड़ नसुल आहिनि। हिन में कबूतर में हिकिड़ो नसुल न आहे। हाणींदा हिते ईंदा आहिनि, पंजाब मां बि ईंदा आहिनि, पर ख़ासि करे हिते ई वरिता वेंदा आहिनि। पंजाब मां असां हिते ई वठंदा आहियूं, हिते ई मार्केट लॻंदी आहे, सभु ईंदा आहिनि खपाइण वारा। हिकिड़ा वठण वारा आहिनि, हिकिड़ा खपाइण वारा आहिनि। कलाबाज़ी वारो अॻे शौक़ु हूंदो, हाणे कलाबाज़ी न आहे, हाणे उॾाइण आहे। जंहिंजो देरि सां लहे सुबुह जो उॾाईंदा आहिनि, जंहिंजो देरि सां लहे उनजो इनाम आहे। भाई कलाबाज़ी अॻे हूंदी। भाऊ कबूतर मुख़्तलिफ़ रेट आहिनि। आख़िरी 100 रुपयो दाणो बि आहे, 100 खां वधीक पोइ चालू आहे, 150, 200, 250, 300। न हज़ारनि जे तादाद बि आहिनि, पर उहे शौक़ु वारा कबूतर जेका भला हूंदा आहिनि, सुठा हूंदा आहिनि उहे। भाऊ लॉकडाउन असांजो कमु लाहे छॾियो आहे। पहिरीं ॻाल्हि सभिनी कारोबारनि जो कमु लॉकडाउन लाहे छॾियो आहे। माण्हुनि वटि पैसो ई न आहे। घरों 3 महीना मसाणो था भरियूं। कुझु कराचीअ मां था आणियो, कुझु हितां जो ई माल आहे। कबूतर त हितां जो आहे, बाक़ी ॿाहिरि वटि जेको बि आहे फैंसी। घणो शौक़ु आहे असांजे लाड़काणे में, घणो शौक़ु आहे कबूतर जो। हा शर्तूं रखंदा आहिनि, पर उहो पंहिंजी शौक़ियात जी ख़ातिर। बसि जंहिंजा भला आहिनि, पाण में छोकिरा कप उॾाईंदा आहिनि। कबूतरनि जे शौक़ीननि जूं कहाणियूं तव्हां ॿुधियूं।
ऐं केतिरी मज़ेदार कहाणियूं उन्हनि कयूं त पंहिंजी औलाद खां वधीक उन्हनि खे कबूतरनि सां प्यार आहे। उहो इन जे करे आहे जो कबूतर जी जेको पालना आहे उहा हुननि खे तमामु नंढपण खां शौक़ु थिए थो ऐं उन जे करे असांजे बहराड़ीअ में औरतूं बि इहो शौक़ु कनि थियूं कबूतर पालण जो। पर कबूतर जी ख़ुशूसियत इहा आहे त हू किथे बि हुजे उॾामी वापसि वरी पंहिंजे वथाण ते ज़रूरु अचे थो। इहो शौक़ु सिंध में इहे शौक़ीननि जी दुआ आहे त उहो शौक़ु शल क़ाइमु ऐं दाइमु रहे। निसार खोखर, टाइम न्यूज़, लाड़काणो।